ठिकराठो लॻ मुबारकपुर जे वापारी गुलबार महर खे रोड़ी जे सेठ विजय कुमार नानिकराम मुबारकपुर पुलिस जे हथां खणी गुम कराए छॾियो आहे। 2 ॾींहं गुज़रण बावजूदि हू किथे बि सखर ऐं रोड़ी जे कंहिं बि थाणे ते न मिली सघियो। उन जे वारसनि सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मुबारकपुर में असांजो मामो हुयो सेठ गुलबार दुकान ते वेठो। उते सूबेदार अब्दुल वहाब पिता भी मुबारकपुर थाणो आयो। उते उनके खई अची 2 सिविल ड्रेस में उनका साण हुया। पैसा कई करे वाणी करे उनके खई अची 5 लाख साण भी हुआ फुटी जा खणी करे 3 ॾींहं असां परेशान उन लाइ सखर वियासीं। हितारे सूबेदार चयो त असां सखर मोकिलियो आहे। सखर असां थाणे ते वियासीं उते पुछा कई त चई हिते न आहे। सेठ विजी अगवा करायो। असांजो नौजवान गुलबार मर फुटी जो वापार कंदो दुकान ते वेठो तो 5 लाख 6 लाख रक़म भी साण हुयसि। असांखे 3 ॾींहं अॼु परेशान हुआ। असांखे हमरा नथो लभे पियो। हितारे असांखे सूबेदार चयो त असां रोड़ी मोकिलियो आहे हमरा। असां उते वियासीं पुछा कई एसपी खां। उन चयो हिते माण्हू तव्हांजो न आहे। असां बराई महिरबानी करे सिंध वारनि खे अपील आहे त असांजी अपील मंज़ूर करीन। मसलो या गुलबार महर मुबारकपुर दुकान ते वापार कंदड़ हुयो। माल ढोईंदो आहे फुटी जो। उहो माण्हू वेठो कैश खणी आयो। उते पैसा पिया 4 माण्हुनि सां ॿिया आया। हिकिड़ो सूबेदार मुबारकपुर जो। उन खां पोइ उनखे खणी विया। पैसा भी गले में खयूं हलिया विया। असां उन खां पुछा कई त बाबा किथे खणी पुॼायो अथव। हुन ॿुधायो त मां खयो आहियां छॾे आयो आहियां रोड़ी। हाणे असांखे लभे कोन थो। केतिरा माण्हू सां घुमी घुमी परेशान थी विया आहियूं। असांखे हथ नथे महिरबानी करे असांखे इहो माण्हू वापसी कयो वञे। असां मसइलो असां चाचो अगवा थी विया 3 4 ॾींहं आहे। खजी आहे हितां सेठ विजय खणायो आहे। एसे जो गत मुबारकपुर जो पिता भी खणायो आहे। असां मुतालबो असांखे वापसि करे ॾियो। ऐं असांजो मसइलो इहो आहे त दुकान तां मामो गुलबार वेठो पैसा कैश रखी वेठो। मुबारकपुर जो एस आयो बीजो मल रोड़ी जो सेठ उन खे आने 2 सिपाही उहे खणी रोड़ी में असांखे चयो असां रोड़ी छॾे आयूं। रोड़ी में असां वियासीं उते न आहे। असां हाणे सखर सॼो रोड़ी सॼो घुमी बीठा आहियूं। असां ॾाढा परेशान थी पिया आहियूं। मुज़ाहिरीन एहतजाज कंदे ॿुधायो त सेठ विजय कुमार SNS काटन फैक्ट्री जो मालिक आहे, जंहिं असांजे नौजवान खे खणी पुलिस हथारां गुम कराए छॾियो आहे। मुज़ाहिरीन IG सिंध DIG सखर SSP सखर खां घुर कई त असांजो नौजवान जल्द खां जल्द बाज़ियाब कराए असांखे वापसि ॾिनो वञे। कैमरामैन बासित महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़, ठिकराठो।